हाई कोर्ट में यूनिवर्सिटियुनि बाबति ॿुधणी थी आहे। अहम ख़बर नाज़रीन वाक़िअ पिया त अदालत तरफ़ां यूनिवर्सिटियुनि जे केडर प्रमोशन रिटायर्ड मुलाज़िमनि जूं लिस्टूं तलब करे वरितियूं आहिनि। फोकल पर्सन जो चवणु आहे त मेहरान यूनिवर्सिटी जा तकरारी ऑफिसर ऐं उस्ताद हटाया विया आहिनि। वाक़िअ नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। दरख़्वास्त ईंदड़ जो चइणो हो त ऑर्डर न पर रसीद आहे जंहिंमें वाज़े तौर नाहे लिखियल। अहम ख़बर मां असां शेयर कयूं पिया। हैदराबाद में सिंध हाई कोर्ट में यूनिवर्सिटियुनि बाबति ॿुधणी थी आहे। अदालत तरफ़ां यूनिवर्सिटियुनि जे केडर प्रमोशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जूं लिस्टूं तलब करे वरितियूं। फोकल पर्सन जो चवणु आहे त मेहरान यूनिवर्सिटी जा तकरारी ऑफिसर ऐं उस्ताद हटाया विया आहिनि। दरख़्वास्त ईंदड़ जो चइणो हो त ऑर्डर न पर रसीद आहे जंहिंमें वाज़े तौर नाहे लिखियल। हैदराबाद में सिंध हाई कोर्ट में यूनिवर्सिटियुनि बाबति ॿुधणी थी आहे। अदालत तरफ़ां यूनिवर्सिटियुनि जे केडर प्रमोशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जूं लिस्टूं तलब करे वरितियूं। फोकल पर्सन जो चवणु आहे त मेहरान यूनिवर्सिटी जा तकरारी ऑफिसर ऐं उस्ताद हटाया विया आहिनि। दरख़्वास्त ईंदड़ जो चइणो हो त ऑर्डर न पर रसीद आहे जंहिंमें वाज़े तौर नाहे लिखियल। हैदराबाद में सिंध हाई कोर्ट में यूनिवर्सिटियुनि बाबति ॿुधणी थी आहे। अदालत तरफ़ां यूनिवर्सिटियुनि जे केडर प्रमोशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जूं लिस्टूं तलब करे वरितियूं आहिनि। अदालत तरफ़ां यूनिवर्सिटियुनि जे केडर प्रमोशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जूं लिस्टूं तलब कई वयूं। फोकल पर्सन जो चवणु आहे त मेहरान यूनिवर्सिटी जा तकरारी ऑफिसर ऐं उस्ताद हटाया विया आहिनि। दरख़्वास्त ईंदड़ जो चइणो हो त ऑर्डर न पर रसीद आहे जंहिंमें वाज़े तौर नाहे लिखियल। हैदराबाद में सिंध हाई कोर्ट में यूनिवर्सिटियुनि बाबति ॿुधणी थी आहे। अदालत तरफ़ां यूनिवर्सिटियुनि जे केडर प्रमोशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जूं लिस्टूं तलब करे वरितियूं। फोकल पर्सन जो चवणु आहे त मेहरान यूनिवर्सिटी जा तकरारी ऑफिसर ऐं उस्ताद हटाया विया आहिनि। दरख़्वास्त ईंदड़ जो चइणो हो त ऑर्डर न पर रसीद आहे जंहिंमें वाज़े तौर नाहे लिखियल।